अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाढ़ी लोई, ॿारनि लाइ परॾेही कहाणियुनि जा तर्जुमा। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमृता पब्लिकेशन हैदराबाद 2023। हिन किताब जी हीअ आख़िरी कहाणी आहे। कहाणीअ जो नालो आहे पसो पखी अड़नि। रूम जी लोक कहाणी। रूम इटलीअ जो गादीअ जो हंधु आहे। एराज़ी 1285 चौरस मेल। सिक्को आयरस। आबादी 2.873 मिलियन। सरकारी ॿोली अतालवी अटालियन। ॿियूं ॿोलियूं ग्रीक, फ्रेंच, स्पेनिश। भाइरो, कॾहिं तव्हां उन ॻाल्हि ते वीचार कयो आहे त जॾहिं हंज पखी कतारूं करे उॾामंदा आहिनि त हिननि जूं गिचियूं फ़ख्र सां उभियूं छो हूंदियूं आहिनि? हू सदाईं गिचियूं ताणे छो हलंदा आहिनि? उन लाइ त जीअं हू परे परे ताईं ॾिसी सघनि? न, बिल्कुलु न। हिननि जे उन नमूने सां हलण जो सबबु को ॿियो आहे। रूम मुल्क जा माण्हू उन ई ॻाल्हि जे बारे में हिकु कहाणी बयानु कंदा आहिनि। उहा कहाणी सवें साल अॻु जी आहे। अचो त तव्हां बि ॿुधो। घणो अॻु कुझु हंज पखी रूम जे हिकु बाग़ में रहंदा हुआ। उहो बाग़ जबल जे चोटीअ ते ठहियलु हो। उहे सभु पखी उते बेहदि ख़ुशि हूंदा हुआ, छाकाणि त उते खाधे जी का बि खोट न हूंदी हुई, यानी हिननि खे को बि कमु न करिणो पवंदो हो ऐं न वरी खाधे जी तलाश में केॾांहुं वञिणो पवंदो हो। उतां जा माण्हू रोज़ु बाग़ में अची मानीअ टुकर उछलाए वेंदा हुआ। उहे हंज पखी त बसि सॼो ॾींहुं उस में वेठा कचहरी कंदा हुआ। कॾहिं कॾहिं के झंग जा हंज बि उते अची निकिरंदा हुआ ऐं पोइ हाल अहिवाल करे उॾामी वेंदा हुआ। हिननि जूं डिघियूं गिचियूं न्याज़ ऐं निवड़त सां झुकियल हूंदियूं हुयूं ऐं हिननि जा हसीन पर आसमान जे पस मंज़र में तमामु सुठा लॻंदा हुआ। बाग़ में वेठल हंज उन्हनि खे ॾिसी बेहदि ख़ुशि थींदा हुआ। हू सोचींदा हुआ त आसमान सदाईं आसमानी रहंदो, सदाईं मुहबत ऐं अमन हूंदो, खाधे जी का बि खोट न हूंदी, मतिलबु त ज़िंदगी तमामु सुख सां गुज़री वेंदी। पर हिकु ॾींहुं ओचितो हर का शइ बदिलिजी वई। हवा दुहाड़जी वई। फिज़ा आहुन ऐं पुकारुनि जे आवाज़ मां गूंजण लॻी। नासी रंग जो दूंहुं आसमान ते अची ककर ठाहिण लॻो। आसमान बारूद जे गोलनि जे फाटण करे ॻाढ़ो थी वियो। हिननि हिक ॿिए खां पुछियो, छा थियो आहे? मगर कंहिं वटि बि को जवाबु न हो। सभु बेहदि ॾिनल हुआ। हिननि खे का बि ॻाल्हि सम्झ में न आई। जल्द ई झंगली हंज उते अची निकिता। तव्हां जेतिरो बि परे उॾामी सघो उॾामी वञो, हिते बेहदि ख़तरो आहे, हिननि बाग़ वारनि हंजनि खे पुकारींदे चयो। बाग़ वारनि हंजनि हिक ॿिए खे ॾिठो ऐं वरी आसमान खे ॾिसण लॻा, जेको दुहाड़जी कारो थी चुको हो। आख़िर थियो छा आहे? हिननि झंगली हंजनि खां पुछियो। फ्रांस जे फ़ौजुनि हमिलो करे छॾियो आहे। हू सभु घणा ताक़तवर ऐं जंगजू आहिनि। रूम जा बहादुर हिननि सां विढ़ी रहिया आहिनि, पर फ्रांसीसियुनि खां हाराए रहिया आहिनि। हू सभु शहर खे साड़ीनि पिया। हलो हितां निकिरी हलो, एतिरो परे निकिरो जो को बि ख़तरो न पहुची सघे। झंगली हंजनि वराणियो ऐं उहो ई चयो। हू दुहें जे ककरनि मां रस्तो ठाहींदा निकिरी विया। बाग़ जा हंज उते ई बीठा ॻाढ़े आसमान खे ॾिसंदा रहिया। पोइ हिननि पुछियो, छा असीं बि उॾामी वञूं ऐं हिन मुल्क खे छॾे हलूं? हिकिड़े हंज चयो, असां हिते सदाईं ख़ुशि रहिया आहियूं। शायदि जंग कुझु वक़्तु अंदरि बंदि थी वञे। शायदि रूमी हिननि फ्रांसीसियुनि खे कढण में कामयाबु थी वञनि ऐं शायदि वरी बि अमुन थी वञे। ॿिए चयो, ऐं हा, मेनुएल बि त कोन वियो आहे, छाकाणि जो हुन जे घर जो दर बि अञा खुलियल आहे। हिन जे एतिरे चवण सां सभिनी मेनुएल जे घर ॾांहुं ॾिठो, जंहिंजो दर खुलियल हो। मेनुएल हिकु अशराफ़ माण्हू हो जेको हिननि खे मानी ॾींदो हो। हू सभु हिन जा दोस्त हूंदा हुआ। उहा दोस्ती मानीअ जे गभनि जे करे हूंदी हुई। मेनुएल रोज़ु मानीअ जा गभा करे हिननि ॾे उछलाईंदो हो। जेसीं ताईं मेनुएल हिते रहंदो, असीं बि हिते रहंदासीं। हिननि मां सभिनी खां डिघे गिचीअ वारे हंज
उहो फ़ैसिलो कंदे चयो ऐं सभिनी उहा ॻाल्हि क़बूल कई। जंग केतिरा ई ॾींहं हली, केतिरा ई घर सड़ी विया, माण्हू बेघर थी विया, शहर सुनसान थी विया, पर बाग़ जेको चोटीअ ते बीठल हो ऐं जिते हंज रहंदा हुआ उते कुझु घर बि हुआ महफ़ूज़ हो, छाकाणि जो उहो हिकु अहिड़े जबल जे चोटीअ ते ठहियल हो जंहिं ते चढ़णु ॾाढो ॾुखियो हो। उहो जबल तमामु ऊचो हो ऐं उन ते चढ़ण जो बज़ाहिर को बि रस्तो न हो। फ्रांसीसिन पूरी कोशिशि कई त को रस्तो मिली सघे, पर हू को बि रस्तो लही न सघिया। मथे वञण लाइ पक को खुफ़िया रस्तो हूंदो, हिननि चयो। असां उनखे कंहिं न कंहिं अटकल सां ॻोल्हे लहंदासीं। होॾां मुल्क छॾियल माण्हू बुखुनि जो शिकार थियण लॻा। हू सभु सोचण लॻा, उहे माण्हू जेके मथे बाग़ में रहनि था उन्हनि खे कीअं पैगाम पहुचाइजे, उन्हनि ताईं मदद जो कासिद कीअं मोकिलिजे। मथे वारा माण्हू सुखिया हूंदा, हिननि ताईं कीअं उहा ॻाल्हि पहुचे त असीं ज़िंदा आहियूं मगर बुखुनि में ऐं ॾुखुनि में। ॿिए पासे मैनुअल वारा बि खाधे जी घटिताईअ जो शिकार थियण लॻा। मैनुअल हंजनि खे मानीअ गभा मोकिलींदो, पर उहा मानी अॻु जे मुक़ाबले में घटि थियण लॻी। सभु हंज घटि मानीअ जे मिलण करे सनड़ा थियण लॻा, पर तॾहिं बि हिननि जो को इरादो हो त जेसीं मैनुअल हिते रहंदो असीं बि रहंदासीं, हिन जो साथ ज़रूरु ॾींदासीं। हू पंहिंजे फ़ैसिले ते ॼमियल हुआ। शहर छॾियल रोमियुनि मदद लाइ हिकु बहादुर सिपाहीअ खे बाग़ वारनि ॾांहुं रोमियुनि ॾांहुं मोकिलियो। राति जो उहो सिपाही जबल जे दामन में रहियल फ्रांसीसी फ़ौजुनि खां लिकंदो छुपंदो लिकल रस्ते खां मथे चढ़ी आयो। बाग़ वारा रोमी हिन खे ॾिसी बेहदि ख़ुशि थिया ऐं हिन जी ख़ुशी उन महिल ॿीणी थी वई जॾहिं हिननि खे उहा ख़बर पई त शहर मां निकितल रोमी ख़ैरियत सां आहिनि। सुबुह जो फ्रांसीसिन वरी जांच शुरू कई। ओचितो उन्हनि मां हिकु पेर जो निशान ॾिसी वरितो। उहो निशान राति वारे सिपाहीअ जे पेर जो हो। फ्रांसीसीअ उन निशान खे ॾिसण सां रड़कई। हिकु रोमी राति हितां मथे चढ़ियो आहे। हिन जे एतिरे चवण सां केतिरा ई सिपाही उते अची निकिता। पोइ सभिनी गॾिजी केतिरा ई पेरा ॾिसी वरिता ऐं आख़िरकार फ्रांसीसिन उहो रस्तो ॻोल्हे लधो जेको मथे बाग़ ॾांहुं वेंदो हो। अचो, अॼु राति जॾहिं ऊंदहि हूंदी, हिननि चयो, असां शब खून हणंदासीं ऐं रोमियुनि ते पेशक़दमी करे हिननि खे हैरान करे छॾींदासीं। असां हिननि जा घर साड़ींदासीं, पोइ उहो जबल वारो बाग़ असांजे क़दमनि जे हेठां हूंदो। आख़िरकार राति आई। उहा हिकु गुग ऊंदाही राति हुई। चंड ककरनि जे पोयां लिकल हो। एतिरे क़दुरु जो तारा बि सुतल हुआ। हर तरफ़ काराण ऐं ऊंदहि हुई। हवा बि ज़ोरदार हुई। हर तरफ़ हवा जा घूघट हुआ। बाग़ वारे हिसे में माण्हू निंड पिया हुआ। मैनुअल पंहिंजे घर सुतो पियो हो। हंज बि पंहिंजे घरनि में निंड पिया हुआ। सिपाहीअ जूं अखियूं बि निंड्राखिड़ियूं थियण लॻियूं। हू बाग़ जी चौकीदारीअ ते मुक़ररु हो। हर राति हिकु सिपाही पहरो ॾींदो हो। हिन सोचियो, असां बिल्कुलु महफ़ूज़ आहियूं। फ्रांसीसी असांखे बिल्कुलु कोन पहुची सघंदा। असांखे को बि नुक़सानु न पहुचंदो। हू आराम करण लाइ हिकु हंधि तरसियो। सोचींदे सोचींदे हुनखे झूठो अची वियो ऐं हू सुम्ही पियो। फ्रांसीसी चुप चुप करे मथे चढ़ंदा रहिया। हू पथरनि ते चढ़ंदा, ॿूटनि खे हटाईंदा, मथे मथे ऐं मथे चढ़ंदा आया। हू एतिरो आहिस्तगीअ सां मथे चढ़ंदा रहिया जो कंहिंखे बि ख़बर न पई। घरनि में माण्हू सुता पिया हुआ। मैनुअल बि निंड में पियो हो। पहरेदार बि सुतल हो। ईअं पियो महसूसु थियो त रूम हाणे मरण कंधीअ ते आहे, पर बाग़ में हंज जाॻे पिया। हिननि हवा जे घूघट में बि मथे चढ़ंदड़ क़दमनि जो आवाज़ु ॿुधी वरितो। हिननि फ्रांसीसियुनि खे वेझो ऐं वेझो ईंदे महसूसु कयो। हिननि ईअं महसूसु कयो ॼण फ्रांसीसी हाणे चोटीअ ताईं पहुचण वारा आहिनि। हंज हिकदमि पंहिंजुनि टंगुनि ते ई बीठा, ॻिचियूं उभियूं करे पूरी ताक़त सां रड़ियूं करे माण्हुनि खे ख़बरदार करणु लॻा, ॼण मुल्क खे ख़तरे खां बचाईंदा हुजनि। हिन जे पुकारनि ते मैनुअल जाॻियो। हिन हिकदमि हथियार खयां ऐं ॿाहिरि निकितो। हू जल्दीअ मां जबल जे कुंड वटि पहुतो त पहिरियों सिपाही अञा मथे चढ़ियो पिए। मैनुअल हिन खे केराए हिन जी सिसी धड़ खां जुदा कई। हिन रड़ियूं करे माण्हुनि खे सुजाॻ कयो ऐं पोइ ॿिए सिपाहीअ सां मुक़ाबिलो करे
उनखे बि जबल खां हेठि उछलाए छॾियो। हंज पखी तेसीं ताईं माण्हुनि खे सुजाॻ करण लाइ रड़ियूं कंदा रहिया। हिननि जे पुकारनि ते ॿिए पासे जा रोमी सिपाही बि अची पहुता ऐं पोइ सिपाहियुनि ऐं माण्हुनि गॾिजी फ्रांसीसी फ़ौजुनि जो मुक़ाबिलो करे हिननि खे हारायो ऐं जंग खटी वरिती। ईअं रूम जो हिकु सुहिणो शहरु हंज पखियुनि जे पुकारनि करे तबाह थियण खां बची वियो। हाणे तव्हांखे सम्झ में आयो त छो हंज पखी फ़ख़ुर सां ॻिची ताणे उॾामंदा आहिनि। शायदि उन करे जो हिननि जूं माइरूं हिननि खे नंढे हूंदे उहा आखाणी ॿुधाईंदियूं हूंदियूं त उन्हनि हंज पखियुनि जा वॾा कहिड़ा न वफ़ादार हुआ ऐं हिननि कीअं रूम जे शहर खे तबाह थियण खां बचायो। छपियल रिसालो नामालूम 1984 ईस्वी।